अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो, कहाणियूं, लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियों जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त 12। कहाणी हिकु ख़त हिकु अफ़सानो। भाउ, कुझु ॾींहं थींदा जो शादी कई अथमि। ॾुख हूंदई त तोखे न घुरायमि, दिलि में न कजांइ, कंहिंखे बि दावत न मोकिली हुयमि। दावत कहिड़ो न अजीब लफ़्ज़ु आहे। दावत त उन्हनि जे शादीअ जी ॾिनी वेंदी आहे जंहिंजे ज़िंदगियुनि जा फ़ैसिला ॿिया कंदा आहिनि, जंहिंजा रफ़ीक ॿिया तलाश कंदा आहिनि, जंहिंजा साथी ॿिया मुंतख़ब कंदा आहिनि। कहिड़ो न कक कंदड़ हूंदो ज़िंदगीअ जो सफ़र, जंहिंमें साथी अण सुञातल ऐं मंज़िल नामालूम हूंदी। ज़िंदगीअ जे कठिन राउनि लाइ पंहिंजो साथी पाण चूंडियुमि, खेसि सुञातुमि, ॼातुमि ऐं सम्झुमि, ऐं हींअर खेसि पंहिंजी ज़िंदगीअ जो जुज़ बनाए जीवन सफ़र शुरू कयो अथमि। पंहिंजे ज़िंदगीअ जे अहम फ़ैसिले जी इजाज़त ॿियनि ते न छॾी हुयमि। शायदि उन करे ख़ानदानी कशमकश में वकोड़जी वियो हुउसि। जिदोजहद जे बेअंत लहरनि मां ओचितो उछल खाधमि, पुराणियुनि रीतियुनि रस्मुनि खे टोड़े, कूड़े शान शौक़त जा बंद भञी ऐं ख़ानदानी इमारत खां मुंहुं मोड़े पंहिंजी नंढड़ी दुनिया आबाद कई अथमि। मुंहिंजी उहा तमन्ना रही आहे भाउ, त इंसान खे इख़लाक़ जे हदुनि अंदरि अबाबील वांगुरु आज़ादु हुअणु घुरिजे। अॼु बि जॾहिं ही ख़त तोखे लिखी रहियो आहियां, चइनी तरफ़नि खां माहौल खे जलाईंदड़ मुखालफ़त जा शोला जिभूं कढी आतिश नमरूद वांगुरु भड़की रहिया आहिनि। उहा बाहि मूंखे जलाए न सघंदी। घणा ॾींहं न थींदा जो हिकु हंधि लिखियो हुउमि, मां आतिश मां बाहि बिरह जी, मां ई आहियां लाओ, पाण पाण जी शक्ति मूं में, मूंसां लड़ंदो केरु। जंहिं अमल जी इजाज़त ज़मीर ॾिए सो कमु बेडपाईअ सां करणु घुरिजे। शाह साहब छा चयो हो, अंदरि आईनू करे पिरी सो पसेज। ज़मीर खां वॾो मुनसिफ़ हिन पृथ्वीअ ते पैदा न थियो आहे। संदसि आवाज़ अदले जहांगीर खां ऊचो, नौशेरवान आदिल जे इंसाफ़ खां अज़ीम ऐं आकाश खे छुहींदड़ हूंदो आहे। त पोइ उन्हनि मुखालफ़त जे शोलनि जी कहिड़ी अहमियत। उन्हनि शोलनि खां डपु तॾहिं कया हुआ जॾहिं उन्हनि में दलील ऐं हक़ीक़तूं हुजनि हा। पर उन आग जे हंज में आहे बोसीदा ख़ानदाननि ऐं सड़ियल ॻरियल समाज जो सर्द लाश। हिकु ॾींहुं ज़रूरु सर्द थी वेंदी हीअ बाहि। हिकु ॾींहुं चयो हुयो मांसि, मां तुंहिंजे महिरूमियुनि जी रुञ खे पंहिंजे लुड़कनि सां आलो कंदुसि, फ़िज़ाउनि खे पंहिंजे प्यार जे बहारनि सां सजाईंदुसि। मां तोखे अहिड़ो प्यारु ॾींदुसि जंहिंजो मिसाल हिन दुनिया खे मिली न सघंदो। लुड़क लाड़ींदे चयो हुआईं, मां ज़मीन जी ख़ाक आहियां। ज़मीन जे ख़ाक खे हक़ीर न सम्झ गहली, मूं हिकदमि वराणियो। उन ख़ाक मां इंसानी ज़िंदगीअ लाइ लहराईंदड़ फ़सल ऐं रंगीन गुल जनम वठंदा आहिनि। उन्हनि ॾींहंनि में जॾहिं असां रिवाजनि जे झंड में पीड़िजी रहिया हुआसीं, तॾहिं मूं ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो कंहिं दुखी अखियुनि में उमीदुनि जी रोशनी ऐं कुमायल चपनि ते लाज़वाल मुर्क ईंदे ॾिठी हुई। चयोमांसि, असांजो पंहिंजो नंढड़ो घरु हूंदो, उन्हनि में रंगीन परदा न हूंदा, जंहिंमें बर्माटेक ऐं शीशम जो फर्नीचर न हूंदो, जिते गालीचा विछायल न हूंदा, उते हूंदो तुंहिंजे ऐं मुंहिंजे अमर प्यार जो संगम। असांजो पंहिंजो घरु, हिन आहिस्ते वराणियो, हा तेजी असांजो घरु। मूं पंहिंजी काइनात संदसि क़दमनि में विछाईंदे चयो, जिते तुंहिंजा पंहिंजा ॿार हूंदा, जिते सच जी जलतरंग जो संगीत हूंदो, जिते हिकु औरत फ़क़ति हिकु मर्द लाइ पंहिंजे दिलि जी रोशनी फैलाईंदी। काश ईअं थी सघे, हिन सरगोशीअ में वराणियो हो। ईअं थींदो पगली, मूं संदसि निराशा मिटाईंदे चयो, ईअं ज़रूरु थींदो, छो जो उहा फ़क़ति मुंहिंजी न, बल्कि इंसानियत ऐं इख़लाक़ जे क़दरनि जी तक़ाज़ा आहे। मूं खेसि उहो मक़ाम ॾिनो, हिकु औरत खे संदसि हक़ मोटायमि। इंसान जी खूनखार फितरत ॾिसी डार्वन जी थ्योरी मञण ते मजबूर थी पवंदो आहियां। ऐं हिकु दफ़ो वरी इंसान वहशी जज़्बनि जे जुनून में अची ख़ानदान जी ज़रह पाए हिकु निमल कमज़ोर ऐं सतायल औरत ते तोहमतुनि जी तलवार सां उलर करे आयो आहे। मां इंसानी वहशानियत ऐं उन बदनसीब छोकिरीअ जे विच में सरकश पहाड़ वांगुरु उभरी आयो आहियां। हर दौर में हंगामा थींदा आया आहिनि, हमेशह इंसानियत जी तोहीन कई आहे। इनक़लाबनि में कंहिं कुझु अहिड़नि इंसाननि जो बि खून वही वेंदो आहे, जंहिंजा पुतला खड़ा कया न वेंदा आहिनि।
जंहिंजा नाला सोनहरी अखरनि सां तारीख़ुनि में लिखिया न वेंदा आहिनि, जंहिंजूं वर्सियूं न मल्हाइबियूं आहिनि। मां उन्हनि मां हिकु हूंदुसि। उहो ग़रीब आहे, मुफ़लिस आहे, पाण सां ॾाज में बंगलो, हिकु मोटर ऐं 30,000 रुपया न अदा ताईं। शायदि उन करे हिकु नंढड़ी लाट उजाइण लाइ एतिरा तूफ़ान बेरहम राकासनि वांगुरु उभरी आया आहिनि। पर मूं बि फ़ैसिलो कयो आहे त उन दीप जे ज्योतीअ खे पंहिंजे प्यार जी रोशनीअ सां रोशन रखंदुसि। जे तेल ॿरी वियो त पंहिंजे लहूअ जा चिराग रोशन कंदुसि। जेको क़दम खयूं अथमि सो वापसि न वराईंदुसि। मां उन्हनि इंसाननि मंझां आहियां जेके ज़िद तां ज़िंदगी क़ुर्बान करे छॾींदा आहिनि। मां पंहिंजे तंगदिल ख़ानदान जे वेझो मज़हब खां बाग़ी ऐं रिवायतुनि खां बेज़ार आहियां। तंहिं हूंदे बि मूं खेनि पंहिंजे फ़ैसिले खां अॻु ई आगाह कयो, ॼणो त भुवन में बाहि लॻी। आवाज़ उथारियाऊं, उहो नामुमकिन आहे। तूं हिकु वॾे ख़ानदान जो छोकिरो आहीं, पंहिंजे लाइक़ु कंहिं छोकिरीअ जो हथु पकड़। संदन ऊच नीच ऐं नंढ वॾाईअ जी तव्हांजे तसवुर खे पुरज़ा पुरज़ा कंदे चयमि, तव्हांजे मेजो मां नास्तिक सही, पर कहिड़ो मज़हब हिकु मजबूर खे सहारो ॾियण खां रोके थो? कहिड़ो इख़लाक़ घायल खे ज़ख़्मी करण जी इजाज़त थो ॾिए? इंसानियत जे कहिड़े बाब में दर्ज आहे त सतायल जो साथ न ॾियो? घूर करे मुंहिंजे अखियुनि में ॾिठाऊं, ॼणो त मूं धरतीअ जो सीनू कंबाए छॾियो। पॿनि ते उथी बीठा हिकु तना छोकिरीअ खे गारियुनि सां घाए छॾियऊं। उन वक़्तु मुंहिंजे अखियुनि आॾो उहो मंज़र तरी आयो, जॾहिं हज़रत ईसा हिकु मजबूर औरत खे लीड़ुनि में वेढ़ियल ऐं लाचार ॾिठो। उहा वहशी हुजूम जे विच में कंध झुकाए बीठी हुई। हज़रत ईसा खे पुछण ते माण्हुनि ॿुधायो, हिन औरत गुनाह कयो आहे, खेसि संसार कयो वेंदो, असां खेसि पथरनि सां मारींदासीं। हज़रत ईसा जवाबु ॾिनो, बराबरि, जंहिं गुनाह कयो आहे तंहिंखे सज़ा मिलणु घुरिजे। पर तव्हां मंझां पहिरियों पथर उहो शख़्स उछलाए जंहिं को बि गुनाह न कयो आहे। हुजूम जो कंधु झुकी वियो ऐं संदन हथनि मां पथर छॾाइजी विया। केरु आहे जंहिंमें ऐब कोन्हे? केरु आहे जंहिंजे दामन ते दाग़ न आहिनि? केरु आहे जंहिंजे झोलीअ में पाप पियल न आहिनि? केरु बि न, केरु बि न। त पोइ इंसान पाक दामनीअ सवाब ऐं पारसाईअ जो कूड़ो ढोंग छो रचायो आहे? कहिड़ी मख़सूस कसवटी आहे जंहिं ते गुनाह ऐं सवाब खे परखियो वञे? जॾहिं सभई कोढ़ी आहिनि त पोइ पाण खे ख़्वामख़ा उजरो सम्झण मां छा वरंदो? ख़ानदानी ख़ार मुंहिंजे दिलि में अॼु जा खुतल न आहिनि। मां त उन पीड़ा में उन वक़्त खां तड़पी रहियो आहियां जॾहिं खां होश संभालियो अथमि। पंहिंजनि कमज़ोरियुनि खां इनकार कोन्हे में, शायदि मां बेहद जज़्बाती ऐं हसास आहियां। तंहिं करे मामूली वाक़िया बि मुंहिंजी ज़िंदगीअ में वॾी अहमियत रखंदा आहिनि। सिंध जा सो कॉल्ड वॾा ख़ानदान ॾिठा पिया आहिनि। संदन छोकिरा शराब खाननि खां कुमार खाननि ताईं ऐं कुमार खाननि खां रंडियुनि जे कोठियुनि ताईं महदूद आहिनि। उन वक़्तु संदन कार ऐं खाधल आन बान किथे हूंदी आहे? जॾहिं संदन सपूत नशे में चूर थी सस्ता फिल्मी गाना ॻाईंदा घर मोटंदा आहिनि। न्याणियुनि खे कोटनि में क़ैद करणु संदन ख़ानदानी कसवटी आहे। उन ज़ुल्म ते खेनि फ़ख़्रु आहे। ॾिसण में सभु मज़हब जा पाबंद आहिनि, पर उहा संदन चालबाज़ी आहे। हू बेरहम, बेदर्द, वहशी ऐं अछे जामे में ओढियल पूणी वारा जिस्म खणी जी रहिया आहिनि। संदन मकार निगाहूं ॿिए जे ज़ख़्मनि ताईं त पहुचनि थियूं, पर उन्हनि ज़ख़्मनि पुठियां छिपियल कुंदन जहिड़ो रूह ॾिसण खां महरूम आहिनि। उहो नज़र जो धोखो आहे दोस्त। ज़िंदगीअ जे लाहिनि चाणुनि में नज़र जा हुशरबा फ़रेब ख़ूब ॾिठा अथमि। वॾनि माण्हुनि जा ऐब दौलत जे चादर में ढकिजी वेंदा आहिनि। कराची यूनिवर्सिटीअ जूं उहे छोकिरियूं जे बस जो 3 आने भाड़ो भरे आला तालीम हासिलु करणु ईंदियूं आहिनि, तन जे आशना छोकिरनि खे संदन यार सॼो वेंदो। ऐं उहे छोकिरियूं जेके चिलकंदड़ मोटरुनि में रंगा रंगी रवा उॾारींदियूं ईंदियूं हुयूं, तन जे साॻियनि आशनाउनि खे संदन दोस्त सॼो वेंदो। दौलत जे आड़ में साॻिया आशना बॉयफ्रेंड सॾाईंदा हुआ। ग़रीब जेकॾहिं ज़िंदगीअ जी तलख़ी मिटाइण लाइ चंद कतरा पीअंदो त शराबी सॾाईंदो, ऐं उन जे बरक्स हिकु अमीर शराबीअ जे बारे में ज़िक्र थींदो त चवंदा ड्रिंक कंदो आहे। अमीरनि जे शराब खाननि ते न्योन लाइट सां बार लिखियल तो बि बारहा ॾिठो हूंदो भाउ, पर कॾहिं ग़रीबनि जे गुतनि ते कारे कोयले सां गुतो लिखियल बि ॾिठो अथई? समाज जो अहम तरीन जुज़ आहे इंसान,
ऐं इंसानु गिरफ़्तार आहे समाजी ज़ंजीरुनि में। त पोइ कीअं हिक खे ॿी भिनल अखि लाइ लुड़क लाड़ींदी, कीअं हिकु दिलि जो दर्द ॾिसी ॿी दिलि तड़पी उथंदी, कीअं हिकु इंसानु ॿिए इंसान सां ॾुख सुख वंडे सघंदो। इंसानु फितरत खां मजबूर आहे शायदि। संदसि निगाहूं चंड जे दाग़ ताईं त पहुचंदियूं आहिनि, पर पंहिंजे वजूद जे लातार दाग़नि ते न पवंदियूं आहिनि। तंग नज़र इंसान जो तसवुरु समुंड जे सतह ताईं महदूद रहंदो आहे। खेसि कहिड़ी सुदत सागर जे गहराइनि में असुल माणक लिकल हूंदा आहिनि। केरु खेनि सम्झाए दोस्त। बरसी पऊं था त बिजलियूं खिवनि, जे तरसी पऊं था त दिलि उधम मां खाए। चंड खे लिकायूं जे ग़म जे घटा में त रोअण चकोरनि जो जीअ खे जलाए। सिज खे लिकायूं त छाए अंधेरो, ऊंदहि में ॻोढ़ा असां ई वहायूं। पंहिंजे ई कंहिं आज़ादु नज़म जूं मथियूं सिटरूं दिलि ते तरी आयूं आहिनि। अलाए कॾहिं लिखियो हुअमि, पर जॾहिं बि उहे सिटरूं लिखियूं हूंदमि तॾहिं मुंहिंजे तसवर में शायदि ही अणांगो वक़्तु चुभी रहियो हो। हींअर जॾहिं ही ख़त ख़तमु करण ते आहियां त हूअ चांहि जो कोप खणी मुंहिंजे अॻियां अची बीठी आहे। निमाणा नेण खणी पई पुछे, एतिरो तवील ख़त बि हूंदो आहे छा? हा तेजी, हिन काइनात जूं कश्मकशूं बि तवील आहिनि। ज़िंदगीअ जा अणॾिठल राज़ ऐं अणसलियल गुज़ारतूं हिननि चंद सिफ़रनि में कीअं समाइजी सघंदियूं। उन्हनि कहाणियुनि लाइ मूं पंहिंजी ज़िंदगी वक़ुफ़ु करे छॾी आहे। साॻी माक में धोतल मुर्क चांहि ठरी वेंदी। ख़त लिखी चुको आहियां। इजाज़त ॾे भाउ, तुंहिंजो 1964 ईस्वी।